गरीबाबाद जीवनारियूं, गरीबाबाद जीवनारियूं। इन घर में रहंदी वञी ज़फर सां जेल में रहो। ज़ाल थी सॾाए कूड़ी कंहिं जाइ जी। ॾिस भाई मुसां घणो मथो न हण। मां औरत आहियां ॿिए क़िस्म जी। मां कंहिंखां बि न मुड़ा त तूं छा आहे? तूं जेका सॼी उमिरि पंहिंजे भाउ जे दर ते पली आहे, हिते छा थी करे? वञ पंहिंजे भाउ जे घर, उहो आहे तुंहिंजो असल ठिकाणो। वञ। छा तुंहिंजो असल ठिकाणो हो? हां तूं मूंखे थी ईअं चई? मूंसां थी रहे? हां इहा हरकत छॾे ॾे। हाणे जे मूंखे हिकिड़ो हथ बि लाथो अथई तुंहिंजे मथे ते हिकिड़ो वार बि न छॾींदसि। वञ पंहिंजे भाउ जे घर। ओए तूं सूबेदार मोहम्मद अली ॾे छो विए? ॿुधाए छा कयां? शरीफ माण्हू त तव्हांजे यारनि में को आहे ई कोन। ये थाणे वारा हत्ता खोरावा जा यार आहिनि त उन्हनि खे तव्हां ॾिबी न। जरियो थी वियो आहीं तूं, जरियो। मां तोखे चयो हो त मुनासिब टाइम ॾिसी जीअं तूं चवंदे मां तीअं कंदसि। वाह 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 वाह, मस्त त अलाह तोखे भली सलाह ॾिनी आहे। इहो तुंहिंजो ई त घर आहे शमी। भला ज़फर केर, तूं केर? हा हा, मां बि इहो ई थो चवां। तूं हाणे डंडो खणी वञी वे। हलण जो दिमाग़ कमु करे थो ऐं हाणे हुननि खे तुंहिंजी बि ज़रूरत आहे। जे तूं उते हूंदी न पोइ असांखे त खुटको ई कोन्हे। पर चाचा सभाई शबाना मूंखे अचण ॾींदियूं? छा कंदियूं? तूं वञी वेही रह। ज़फर जो घर आहे, कहिड़ो वरी हुननि जे पीउ जो घर आहे? नथो करी तूं सुठो। बाबे खे बरगलाए मां बि सघां थो, पर न जो त मूंखे पंहिंजे हिन बाहुनि ते भरोसो आहे। मुंहिंजो हक़ को बि नथो खाई सघे, वो शरीफ हुजे या रईस नसरुल्लाह खान छो न हुजे। लावरा कोई रखता है। मूं तोखे चयो हो त सौदो पक्को कर त मां असरा खे वठी हलियो वञाए था, पर तो मुंहिंजी ॻाल्हि खे हैसियत न ॾिनी। सोची छा थो? वञ वञी अज़रा सां ज़िंदगी गुज़ारण जो ठाव कर। छा पियो थे मूंसां? गरीबाबाद जीवनारियूं। पर हुनजो मौत मुंहिंजे हथां थियणो हो ऐं मूंखे जेल जी सज़ा मिलणी हुई। कल्ह को ॾींहुं हो जो शबाना ऐं मां घर में केतिरो ख़ुशि हुआसीं, पर छा कजे, सभु क़िस्मत जा खेल आहिनि। कीअं जल्दी असांजी शादी थी। अॼु बि उहो मंज़र मूंखां नथो विसरे जो चाचा सलेमान असांजी कीअं चोरी शादी कराई हुई। भली पिया हुकुमनामा जारी कन, असां नथा मञो त छा कंदा? कंहिं बि नाहे मञियो इन फैसले खे। तूं गमगीन छो थी थी? मूंखे अफ़सोस त रुगो शरीफ जो आहे त हू कुझु बि न करे सघियो। शरीफ भी तो नसरू जो ही पुट आहे न। वाकई मां धोखो खाधो। शरीफ भी नसरू ही निकतो। न न अज़रा, मुंहिंजो मतलब इहो नाहे त मां तोखे शरीफ ॾांहुं बदज़न कयां। मूं त चयो त हू हाणे बि कुझु करे सघे थो। रुठल रू छा कंदो शबाना? मां त उनखे चयो हुयो त घर मोटी वञ, न वेंदो त मसला थींदस। तोखे त ख़बर आहे न, हुन मुंहिंजो सौदो कयो हुयो दिलावर सां। सौदो? सो बि तुंहिंजो ऐं दिलावर सां? मूं समझो कोन। हुन दिलावर खां मूंखे घुरियो हुयो। हुन इन बदले में दिलावर खे वी जी पघार अची हुई। समूरी दौलत तां हथ खयो, पर पोइ बि। ही तू छा थी चवीं?
किथे ईअं त नाहे त दिलावर पी खे मजबूर कयो हुजे त ही हादसो थी पियो आहे त इन मां फ़ाइदो वठूं ऐं अज़रा खे शरीफ़ लाइ हासिल कजे। इहो त तमामु ख़राब आहे। पतो नाहे पर पोइ बि शरीफ़ त मुंहिंजो जिस्म हासिल न करे सघंदो, पर कॾहिं संदसि रसाई मुंहिंजे रूह ताईं न थींदी। तूं परेशान न थी अज़रा, मां आहियां न, मां पाणे इन मामले खे संभालींदसि। ज़रूरी नाहे त डंडे चटी में तूं ई वञी। त ॿियो केरु वेंदो? मां हिकिड़ी अभागिणी त आहियां। सभाई नाज़ण वस कंदा, ज़फर वस कंदो, अञा का बि ॻाल्हि चिटी नाहे थी। तूं परेशान न थी, तूं पाण खे नगार, खुदा जे वास्ते तूं होश में रह। तव्हां इन जो फ़ैसिले ते कॾहिं वीचार कयो आहे? इहो फ़ैसिलो तव्हांजे चङाईअ में आहे। हूअं बि तव्हांजी मर्ज़ीअ सां इहो फ़ैसिलो थियो आहे, हुनजी मर्ज़ीअ सां कोन थियो आहे। न साईं, मूंखे फ़ैसिलो मंज़ूर त छा, पर ॿुधण सां बि मुंहिंजा वार उभा थी था वञनि। जॾहिं मां क़बूलदार थियो आहियां त मूंखे जेल माणे छॾियो। देर छाजी आहे? तूं तकड़ न कर, थधे दिमाग़ सां सोच। हूअं बि फ़ैसिले जे मथां फ़ैसिला थींदे ॾिठा न। न साहब, वरी केरु उथलाईंदो फ़ैसिलो? वरी फ़ैसिलो लिखंदड़ बस संग लिखी छॾींदो, पोइ छा कंदासूं? अदालत जेका सज़ा ॾिनी साहब, उहा क़बूल कंदुसि। फांसी ॾींदी न, मूंखे क़बूल आहे। ॾिस ज़फर, ज़िंदगी हिकु दफ़ो मिलंदी आहे, बार बार ज़िंदगी कोन मिलंदी आहे। साहब, इम्मूअ मुंहिंजी धीउ खे गार ॾिनी त मां उनखे मारे विधो। ही त मुंहिंजी धीउ खे घरां था कढनि, हथ था वझनि, वॾेरो बि त नसरू बि। ॿुधाए ॿुधाए त हिननि खे कहिड़ी सज़ा ॾियां? न साहब, मां जेल खां ॿाहिरि निकिरणु नथो चाहियां। जेकॾहिं निकितुसि न त पोइ वॾो खून ख़राबो थींदो, वॾो खून ख़राबो थींदो साहब। असां ग़रीब आबाद जा माण्हू, अमन परस्त माण्हू आहियूं साहब, अमन परस्त आहियूं। बुज़दिल थिया, दिल लोड़ीअ थी। मां मञाए तॾहिं जंहिंमहिल हिन हालतुनि में बि पाण बचाईंदे। तूं सम्झी थो न? उहो कुझु थींदो जेको तुंहिंजे तसवर में बि कोन हूंदो। मां बि बचड़ी वाल आहियां, गुनाहगार आहियां, पर मां तोखे सलाह ॾींदुसि त हर सूरत में ज़ामिन कराए। मां तोखे सुभाणे कोर्ट में पेश कंदुसि। तूं नाज़ण खे घुराए त वकील खे चई चालान पेश कराए। वकील जो चवेसि त चालान पेश करण सां ज़मानत जी दरख़्वास्त बि ॾेई छॾे। मां हथ हल्को रखां थो, असलम शायदि कोन ॾींदो। काना तव्हां अचो ज़फर। छा थो भाई? छा यादि कंदा ग़रीब आबाद जा माण्हू? त को नसरूब आहे, रोज़ रोज़ थाणे ते बीठा आहिनि, बाहोड़ पई पी पए। हाणे वञी पंहिंजे पीउ वॾेरे जे दर ते बाहीन। बाबा, बाबा, ये फैसलो आहे त सरासर ज़ुल्म। दिलावर, मोह हाथी जेरे हाथीअ खां घणो महांगो हूंदो आहे। जेरो हाथी त गाह में बि महांगो हूंदो आहे, ऐं मोह हाथी किरोड़नि जो हूंदो आहे, किरोड़नि जो। हाणे मूं वटि बाधा अथई, किथे थो छॾियां? संग बि इन्हीअ छोरीअ जो छिकींदो मान, जंहिं ते सॼो पाड़ो थो डरे। ॿियो त संग अथनि बि कोन। हिक ॻाल्हि में चङो थियो, भला शरीफ़ जो त बिलो थी पवंदो। अञा जाई नाहे त नालो था रखोसि हुर्मत ख़ातून। अरे नसरूअ जी दिलि में छा आहे, इहो हिकु नसरू ॼाणे, ॿियो अल्लाह। अरे बानी थी रहंदी, तव्हांजी बानी थी, नौकरियाणी करे रखंदोमांसि। शरीफ़ लाइ भला ॿिया रिश्ता खुटाहनि जा। बाबा, पर शरीफ़ त
हल हाणे हल हल वधीक मूंसां बहस न कर। अॼु मूं अज़रा खे ॾिठो, छोकिरीअ पंहिंजा कहिड़ा हाल करे छॾिया आहिनि। तूं चईस न रोए न दाहूं करे, किस्मत में जेको लिखियल हूंदो न उहो ई थींदो। अदा हलण असांजी किस्मत में त रुगो ॾुख ई लिखियल आहिनि, असांखे इहे ई धिका खाइणा आहिनि। अदा अदा असांखे सम्झ में नथो अचे त आख़िर छा थींदो। पर मूंखे त सभु कुझु सम्झ में थो अचे। जेको मां थो ॾिसां न उहो तूं नथी ॾिसे। बस अदा असांजो अची लुकीअ में साह बीठो आहे। पर अदी तुंहिंजे ई हिन घर मां, तुंहिंजे ई हिन घर मां मूं दुख पाता आहिनि। हिन घर मां वेण पिराए निकितोसि, वेण पिराए। हाणे त सफ़ा नोद थी वियो आहियां। को सूर सूर कोन थो लॻे, कंहिं दर्द खे दर्द कोन थो भायां। बाक़ी जेको अंदर में थो वेहे उहो जेको तव्हां वटां उहो मूं वटां। अदा छा कयूं, हाणे त असांजो हियां थो फाटे। मुंहिंजो भाउ फाटंदो हो, मुंहिंजो बि जिगर जलंदो हो, अंदर कपबो हो, अधो अधु थींदो हो। जॾहिं मुंहिंजी भेण सां ज़्यादतियूं थियूं, शमीअ सां ज़्यादतियूं थियूं, अञा बि ज़्यादतियूं पयूं थियनि, अञा बि मूंसां ज़्यादतियूं पयूं थियनि। पर मां हाणे ज़्यादतुनि जियो आहे। अज़रा खे बि ईअं ई जीअणो पवंदो। ईअं ई जीअंदी, डरंदी भरंदी सिसकंदी कड़ंदी, जीअणो पवंदुसि जीअणो। किथां ईंदो संग, किथां ईंदा पैसा अदा? किथां ईंदो इहो सभु कुझु? इहो त मुंहिंजो अलाह थो ॼाणे। पर इहो सभु कुझु टही वेंदो, पुरज़ा पुरज़ा थी वेंदो। रब ते रख, रब ते। अदी जॾहिं न तूफ़ान ईंदो आहे, शयूं टहींदो आहे त उन्हनि जूं शिकिलियूं मिटिजी वेंदियूं आहिनि। पर घटि में घटि नसरू अज़रा खे माण जा ख्वाब ॾिसण छॾे ॾी। मां सम्झां थो अदी, मां सम्झां थो। आहियां मवाली, पर वक़्तु मिलियो न त कंदोसांसि वन थक। हिक कहाणिया गूढ़न हाणिया सारे समाज लय सबक बण दियूं। हिक कहाणी